अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबरन जो सिलसिलो जारी है। खबर तव्हां ताईं पहुचाई। रिपोर्ट मूसा चन्ना के मुताबिक सिंध के वडे वजीर मुराद अली शाह पारां आदमवारन के ॿारनि जे लाइ गॾाप में न्यूरो नफ्सियाती अस्पताल जो पीड़ जो पत्थर रखियो। इन मौके ते बैरिस्टर मुर्तज़ा वाब PPMA ने जाम अब्दुल करीम बिजार जोखियो, सूबाई वजीर मोहम्मद साजिद जोखियो, एडमिनिस्ट्रेटर ज़िलाई कौंसिल कराची नूर हसन जोखियो, PP सीनियर अगवान अगुणू चेयरमैन मार्केट कमेटी कराची हाजी अली अहमद जोखियो, सदर इमदाद जोखियो ऐं ॿियनि वॾे तइदाद में शिरकत कई। इन मौके ते वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह इलाके वारनि सां मुलाक़ात कई ऐं मलीर जे मसइलनि ते ॻाल्हियूं कयूं। हिन चयो त मलीर में तरक़ियाती कमनि ऐं बुनियादी सहूलियतूं फिराहम कंदासीं। मलीर ज़िलो पीपल पार्टी जो क़िलो आहे। हिन वधीक चयो त मलीर वारनि लाइ इलाज लाइ वॾी सहूलियत मिलंदी। मलीर में मुख़्तलिफ़ पैकेज ॾिना वेंदा।